जामशोरे में लॉकडाउन मुतासिर गोठणन पारा हुकूमती राशन में नजरअंदाज करण खिलाफ एहतिजाजी मुजाहरो कयो वियो। जामशोरो टाउन कमेटी जे वार्ड नंबर 2, 3 ऐं 4 जे रहवासियन राशन न मिलण खिलाफ फकीर हक नवाज बिरहमानी, सागर जुमन बुर्दी, गुलाम रसूल मंगी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतिजाजी मुजाहरो कयो। उन मौके ते एहतिजाज कंदड़ गोठणन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त लॉकडाउन सबब गुज़िरियल 1 महीने खां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त डीसी पारां जुड़ियल रिलीफ कमेटी हक़दारनि में राशन विराइण बजाए मनपसंद माण्हुनि में विराए रही आहे। असां अपील था कयूं इमरान साहब खे, अपील था कयूं मुराद अली शाह खे त तव्हां हुकुमरान आहियो, असां ग़रीबनि सां तव्हां कुझु बि न कयव, बाक़ी तव्हां हुकुमरान आहियो, सरबराह आहियो, तव्हांजी हुकूमत खां पोइ मरी वञूं भलो आहे, बाक़ी तव्हां असांजी कहिड़ी हिफ़ाज़त था कयो त तव्हांखे त किरोना वायरस आहे, हीअ त बुख में पिया था मरूं, असां कहिड़ी तव्हां हमदर्दी कई आहे। लॻे थो त हाणे असांखे रुगो मिट्टी ई खाइणी पवंदी, छो त सिंध हुकूमत असां सां जेको ही करे रही आहे, मनपसंद माण्हुनि खे पंहिंजनि खे नवाज़ियो पियो वञे। हिते काउंसलर या हिते जेको बि असांजो मेंबर आहे या नुमाइंदा आहिनि, सभिनि खे ज़ाती तौर ते ख़बर आहे त हिन वार्ड में केतिरा मज़दूर ऐं केतिरा ग़रीब हिते धिका खाइनि पिया। वोट वठण जे टाइम सभु असांजा ॿाहिरि हूंदा आहिनि ऐं हींअर केर बि असांजो भान आहे। एहतिजाज कंदड़नि मुतालबो कयो त हक़दार माण्हुनि में राशन विरायो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।